सां गॾु नैब चेयरमैन सां मुलाक़ात जी हिदायत कंदे चए थो इसाक डार एसएनएस घरवार जे ख़िलाफ़ बैंकिंग ट्रांज़ेक्शन जा सबूत पिणु ॾेई सघनि था। संदसि चवणो त मुल्की नाणो फुरींदड़नि जो एहतसाब थियणु ज़रूरी आहे। मनी लॉन्ड्रिंग ऐं करप्शन जे सबूतनि बावजूदि नैब जी ख़ामोशी सम्झ खां ॿाहिरि आहे। पीटीआई चेयरमैन इमरान खान चयो त क़ौम अदलिया बात एहतसाब जे इदारनि तरफ़ ॾिसे पई। उमेद आहे त नैब ख्वाजा आसिफ ख़िलाफ़ कार्रवाई शुरू कंदी। मूंखे अहम ख़बर ॾियूं पिया। पीटीआई चेयरमैन इमरान खान चयो आहे त वॾे वज़ीर ख्वाजा आसिफ ख़िलाफ़ मनी लॉन्ड्रिंग ऐं करप्शन जे सबूतनि बावजूदि नैब जी ख़ामोशी सम्झ खां ॿाहिरि आहे। क़ौम अदलिया बात एहतसाब जे इदारनि तरफ़ ॾिसे पई। उमेद आहे त नैब ख्वाजा आसिफ ख़िलाफ़ कार्रवाई शुरू कंदी। बनी गाला में तहरीक इंसाफ अॻवान उस्मान डार इमरान खान सां मुलाक़ात कई, जंहिं दौरान ख्वाजा आसिफ ख़िलाफ़ नैब तरफ़ां पीटीआई जी दरख़्वास्त ते अॻुवाराई न थियण ते इमरान खान ॻणिती जो इज़हार कयो।